मंजिले इश्क जे चंद्र तारन जिया जियारा मखान मंजिले इश्क जे चंद्र रात जी हर कथिया जे किनारा मखान दुश्मन सिंध के भाई तुर के पई सिंधुर के पई सिंधुर के पई गरीब की देख मुर के पई सिंधुर 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 के पई इंडिया है चश्मों मुकाबले ये करे थोड़ी मुश्किल थे भी बस सिलो सिलो हल हो गया चाचो भयो चाचा ने नादा कर बगा ना तेल खप गया तेल ना इधर सही में स्टॉप ये छोली दिसी सिंधी बोलिया दिलबड़न ते लोली दिसी मुझे हीरन मोतिन की छोली दिसी सिंधी बोलिया दिलबड़न ते लोली दिसी गर्दिशे सरजमीने वतन प्यार पर के पई सिंधुर 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 के पई जमीन घेरा पर कोई यार हो जाए ना बचना के जे रंगे ना जो ही सब नूरवा नरग से मेरे का सही पूरा मोहम्मद और कीरियो साहब अस्सलाम वालेकुम साहब खुश हो गया के जे रंगे ना जो ही सब नूरवा नरग से मेरे का सही पूरा के जे गीता गीता छोलिया जो ही पूरा के नग में दिल हिर के पई पाकिस्तान पहुंचने का सिंधुर के पई 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 शेयर करने माशाल्लाह तो ज़बान लो ऐसा न आजो बहारूं फसे घोट तुझे तंबूरे जुतारूं फसे न आजो बहारूं
से घोट तुझे तंबूरे तार से कोई ओठी खसे मंजिले सिंधु मुर्गे परी जो लाइक को अशदा दशदा जो जेको सिंधु मुर्गे स्टाइल एरी वो अशदा कुर्ताल को स्टाइल एरी में तमाम मशहूर पानी ना उड़े करे ए अशदा सांगर लेके हिंदे अंदर काश में के वक्त लाए हाय मुझे तखय्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में हाय मुझे तखय्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में बुलबुले बुलबुले दिल आज़मी चंद्र चोटियाँ जिया से करके परी सिंदूर के 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 परी रहमतुल्लाह भाई लग कुर्बानी मेहरबानी कुर्बान जाता हूं थोड़ा ये तवज्जो कुर्बान ये सादा कर माशाअल्लाह जिया जिया मखा जान सान मखा मंजिले शजे चंद्रता काक जी हर कभी अजय किनारा मकान दुश्मने दे सके भाई सुर के परी सिंदूर 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 के परी ए बाबा जी ये अल्लाह पानी ये करना है ये साड़ी की हजरत से जो पानी बच्ची हजरत तो जी सके तो मुझे ना दे जो मुझे कभी जे करे मत अल्लाह मुझे चाहिए सका तो जला सकता मेरे पास यही इन जो पानी ना उजड़ जे करे ये वाशर की सबसे ज्यादा पानी ना लेकिन इन वक्त तो सावक बिल्कुल मरी हुई है सावक सिंध में ख़त्म थी चुकी है तकरीबन यो सिर्फ पानी न उजड़ जे करे इधर सही चेक पोस्ट गोठ मोहम्मद हसन बिरोई मीर मोहम्मद कलोई गोठ गोठ फैक्ट्री ये हाल दाता जी सिंधड़ी जा लेकिन इन जो जिम्मेवार केरा खबर ना कंहिंखे जिम्मेवार चऊं इन जो जिम्मेवार असां पंहिंजे अवाम खे चऊं पंहिंजे वज़ीरनि खे चऊं या पंहिंजे MNA MPS खे चऊं कंहिंखे चऊं मां जो सम्झां थो हिन में अवाम जो वॾे में जे करे जेको पाणी बंदि था थियनि जा फसल तबाह था थियनि लेकिन असांजी समझदार अवाम उहा एतिरी नथी सम्झे यार जंहिंखे आज़मायो थो वरी ॿिए खे न मारियो जे नए जी ख़बर लेकिन हिन वक़्तु का शइ न आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वजह इहा आहे पाणी न आहे पाणी न
बिना उजड़ की वजह है इस वजह से बातें बनी लेकिन सब मेरा आबाद है ये आबाद है ऐसा आबाद लेकिन छा सिंध में बिजली लेकिन सिंध में का शइ न आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा वजह आहे जो असांजी सिंधी आवाम जेको आहे सिंध जी आवाम जेको जाॻियल न आहे सॼी दुखी समझो त शहदाद जे वेझो पहुची विया अदा रहमतुल्लाह तुंहिंजे ॻोठ खां ख़िरास पियो कयां वॾो महिरबानी को असांखे सलाहियो तुंहिंजा लख कुर्ब इंशाअल्लाह ॿिए चकर तुंहिंजे ॻोठ अचिबो चाचो कासिम जीअं असांजो चाचो कासिम तबलीग सां वेठो जीअं असांखे सलाहियो वरी महिरबानी तुंहिंजा कासिम के पई शहदादपुर सिटी जी हद में पुॼी आहियूं रोड जो हालत बाबा ये मेन रोड आहे शहदादपुर पेटी से
मुंहिंजी एंट्री थी चुकी आहे सखे गेट ते छो जो मां स्टाफ में आहिनि इन करे मां हली सघां थो बाक़ी केरु माण्हू आहे जेको नओं माण्हू आहे उन खां पुछा उछा थींदी छो जो सिक्योरिटी सिस्टम खे फॉलो करिणो आहे इन करे एजाज़ कहिड़ो साईं वॾियूं महिरबानियूं PTC पुॼी चुको आहियां पंहिंजे घर ते वञी रहियो आहियां ऐं घर पहुचण सां मुंहिंजी वीडियो घेण थींदो हे साईं मुंहिंजो ग़रीब खानो सरकारी क्वार्टर ऐं हे इहो टुकड़ो हीअ ग़रीबनि जी अल्लाह जी ॾिनल रहमत आहे हाणे पाण हलूं था घर ॾे अस्सलाम वालेकुम तमामु दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं ॾिसण लाइक शेयर करण लाइ वॾी दोस्तनि जी महिरबानी ऐं बराए महिरबानी का ग़लती कमी कोताही का थी हुजे का ग़लती असां खां थी हुजे को ग़लति अल्फाज़ का शइ अहिड़ी त माफ़ु कजो वॾी महिरबानी दोस्तनि जो अस्सलाम वालेकुम।